नाले वारे मुसवर अदीब ऐं उस्ताद सैयद अली अहमद शाह सां गॾु थरपारकर जे सैरो तफ़रीह जे हवाले सां मिठी शहर पहुतासीं, जिते मिठी शहर जे मोहबती सजणनि रेडियो पाकिस्तान मिठीअ जे इंजीनियरिंग मैनेजर दलीप अमर, थर जे मिठड़े रागी अब्बास फ़कीर ऐं बेशम लुहाना भलीकार कंदे मोहबतूं अर्पियूं ऐं राति जो मिठी शहर जी ख़ूबसूरत मंज़रकशी कंदड़ गड्डी भिट वठी आया, जिते मिठी शहर जे मंज़रकशीअ सां गॾु थर जे थधिड़ियुनि हवाउनि नौशर फ़रोज़ खां मिठीअ जे सफ़र जा समूरा थक लाहे छॾिया। यो मिठी शहर आहे सॼो पूरो। हिते केॾी त रोशनी आहे ऐं हिते ॾाढियूं थधियूं थधियूं हवाऊं लॻी रहियूं आहिनि। हींअर असां मिठीअ में आहियूं, हींअर गड्डी भिट ते आहियूं असां, हिते सॼी मिठीअ जो नज़ारो नज़र अचेव थो। उन खां अॻु नाले वारे रागी ज़वार फ़कीर जी अमड़ जी वफ़ात ते साणस तैज़ियत कईसीं। मिठीअ जी संगत असांजे राति जी रहाश जो इंतज़ाम पिणु गड्डी भिट जे दामन में कयो, जितां सुबुह जो संगत खां मोकिलाए इस्लाम कोट रवाना थियासीं, जिते इस्लाम कोट जे मोहबती सजणनि करपाल दास ऐं मुखी आकाश लोहाणा सां गॾु नंगर पारकर जे शहर खां 28 मेलनि जे मुफ़ासिले ते गोड़ी नाले ॻोठ में क़ाइम क़दीम तरीन गोड़ीअ जे मंदरु पहुतासीं। पुराणो पारकर किताब जो मुसनिफ़ मंगाराम ओझा पंहिंजे किताब में लिखे थो त हीउ मंदरु सोडन हाकमनि जे ओझ वारे वक़्तु सन 1376 में तामीर थियो। हिन इमारत जो पत्थर संगे मरमर जहिड़ो आहे, जेको शायदि जोधपुर खां आयल मालूम थिए थो। इमारत में कम आंदल पत्थर 13 फुट डिघो, 3 फुट वेकिरो ऐं 1.5 फुट ऊचो आहे। इमारत जी अॾावत ऐं बीहक तोड़े चिट सालीअ ते अहिड़ो त नफ़ीस कमु थियल आहे, जेको फनकारीअ जो आला नमूनो पेश करे थो। सिंध जे क़दीम तरीन मंदरनि में शुमार थींदड़ हिन मंदर जे आगुर जे वणनि वारी छांव में थरी रागी सियाहनि जी आजान कंदा रहनि था।